नाम श्री हरि बिलावल मेला चौथा धन गुरु रामदास साहिब जी सफलवा की सेवा कयो मेरे सदाई। अंतर प्यास उठी प्रभु केरी, अंतर प्यास उठी प्रभु केरी, सुन गुर बचन मन तीर लगैया। मन की बिरथा मन ही जाने, और की जाने को पीर परैया। राम गुरु मोहन मोह मन लैया, आकल विकल भई गुर देखे, हाँ लोट पोट होए पैया। सतनाम श्री हरि, सतनाम श्री हरि। राम गुरु मोहन मोह मन लैया, हूँ आकल विकल भई गुर देखे, हूँ लोट पोट होए पैया। गुरु प्यारे साध संगत जी प्रेम सां जपो जी सतनाम श्री हरि। वरी भी जपो सतनाम श्री हरि। अज जो शब्द अज जो हुकुमनामो गुरु महाराजन वचन साहिब में बख्शिश कयो चौथी पातशाही धन गुरु रामदास साहिब। अंतर प्यास उठी प्रभु केरी, सुन गुर बचन मन तीर लगैया। अंदर में एड़ी प्यास लगनी खपे, एतरी उमंग हुजणी खपे, एतरी अंदर में उहा प्यास हुजणी खपे कि जीअं असां गुरु जो वचन ॿुधऊं सिधो असांजे हृदय में वञी विराजमान थिए। मन तीर लगैया। अगर वचन जे माध्यम सां पंहिंजो सवाल जवाब मिली तो वञे तो सिधो वञी करे तीर पंहिंजे हृदय में लगे। वो गुरु जो प्रेम जो तीर, वो प्यार जो तीर असांजे हृदय में लगे। वो प्यास हुजणी खपे। अंतर प्यास उठी प्रभु केरी, सुन गुरु बचन मन तीर लगाई। गुरु जो वचन ॿुधी करे मन में उहा ॻाल्हि लगे कि हा मां गुरु जे दर ते सवाल कयो हो, अॼु मुंहिंजो सवाल गुरु जे वचन जे माध्यम सां पूरो थियो आहे। जपो सतनाम श्री हरि। मन की बिरता मन ही जाने, और की जाने को पीर पराई। मन जी ॻाल्हि त मन ही जाने न, को ॿियो को तो न जानी सघंदो आहे। ॿियो त सिर्फ़ मजाक उॾाए सघंदो आहे। मन जी ॻाल्हि मन ही जाने सघंदो आहे, और जेको मन में विराजमान आहे उहो परमात्मा जानी सघंदो आहे। बाक़ी हर को इंसान त मजाक उॾाइण वास्ते वेठो आहे। और की जाने को पीर पराई, केर जाने मुंहिंजी मन जी दुविधा। मन जी ॻाल्हि त परमात्मा ही जानी सघंदो आहे, ऐं मुंहिंजो परमात्मा जानी सघंदा, ॿियो कोई भी न जानी सघंदो आहे। राम गुरु मोहन मोह मन लैया। जीअं दाता जो दर्शन कयां तो मन मोहित तो थी वञे। अहिड़ी सूरत मुंहिंजी मूरत ॿियो ॾिसी ठरां। हूँ आकल विकल भई गुरु देखे, और लोट पोट पई। जीअं न कोई विदेश को कंहिंजो ॿार वेंदो आहे अचानक अची करे पंहिंजे माता पिता सां मिलंदो आहे, भेण सां मिलंदो आहे, अची करे हुन सां गले मिलंदो आहे, मन भरिजी ईंदो आहे। थोरो समय खां पोइ मां पंहिंजे माता पिता सां मिलियो आहियां, थोरो समय खां पोइ मां पंहिंजी भेण सां मिलियो। ठीक वो ही प्यास अंदर में आहे कि जीअं ई दातार मां खुल दर्शन पायां तो मन लोट पोट पई। मन उमंग में तो अची वञे, मन खुशी में तो अची वञे। गुरु जे दर ते अचण खां पहिरियों मां ॾाढी चिंता में हूंदो आहियां, चिंता कंदो आहियां हर ॻाल्हि जी। पर जीअं ई दाता जे दर ते पेर वधाईंदो आहियां, जीअं जी निवंदो आहे, सही चिंताऊं गुरु नानक मुंहिंजे दिमाग़ मां कढी छॾंदो आहे। अहिड़ो गुरु नानक आहे, अहिड़ो महिरबान सतगुरु आहे जेको मन जी ॻाल्हि सिधो समझी करे हुआ दुविधा दूर भी कंता पिया। बोल गुरु नानक देव की साची दरबार।